दोस्तों ही कहानी आहे काठेर जे पुट ठग जो। अदा ख़ैर सलाह जो हुकुम अल्लाह जो। ॻाल्हि खईं खुट बि आहे। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह मुंहिंजो मौला पाक पाण आहे, पर ज़मीन जे टुकरी ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। साईं मुंहिंजा उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो ग़रीब काठेर रहंदो हो, जेको काठियूं विकिणी पंहिंजो पेट गुज़रान कंदो हो। उन ग़रीब काठेर खे सिर्फ़ु हिकिड़ो ई पुटु हो। उन काठेर जो ज़ाल त गुज़ारे वियो, हीअ बसि रोज़ानी रसो ऐं कुआड़ी खणी जंग मां काठियूं मेड़े सेड़े शहर में विकिणी पंहिंजे पुट जो पेट गुज़रान कंदो हो। मतिलबु त हिन खे जेको टको वग़ैरह मिलंदो उन में पंहिंजे पुट जो पेट गुज़रान कंदो हो। लेकिन उन ग़रीब काठेर जो पुटु पहिरें जोड़ जो हरामी हूंदो हो। पंहिंजे इलाइक़े पंहिंजे ॻोठ में ठगियूं टोड़ियूं कंदो हो। सो रोज़ानी हिन जे पीउ वटि हिन जो दांहुं ईंदो हो। हीउ पंहिंजे पुट खे रोज़ानी थुक बुजो कंदो हो। चवंदो हो त पुट तूं बि अची मूंसां गॾु हकीलाल जो पुरियो कर। तूं बि सुबुह जो सवेर कुआड़ी रसो खणी झंग में अची मूंसां गॾु काठियूं मेड़ पाण ॿई शाम जो विकिणी जेको हकीलाल जो पुरियो थींदो उहो चङो। तुंहिंजे करे रोज़ानी अची माण्हू मुंहिंजो ॾाढियूं पटे था वञनि, तोखे उन जो को अहसासु ई कोन्हे। लेकिन हीउ कंजर त एॾो हरामी हूंदो जो पीउ जे नसीहत ते तवजा ई न ॾींदो हो। हिन खे थुक बजे जो को असर ई कोन हो। कंजर पहिरें जोड़ जो हरामी हूंदो हो। हीउ सदाईं रोलण पिननि इन्हनि ठगनि टोड़नि जे पोयां हूंदो हो। हिन जो पीउ रोज़ानी जंग ॾांहुं काठियूं विकिणी शहर में विकिणी हीउ पंहिंजो ऐं पंहिंजे पुट जो पेट गुज़रान कंदो हो। साईं चवंदा आहिनि त हिकिड़ो ॾींहुं ॼमण जो त ॿियो ॾींहुं मौत जो उहो ग़रीब काठेर पाण गुज़ारे वियो। जॾहिं गुज़ारे वियो त हिन जे पुट ठग खे अची ॾाढो ॾुख थियो। हिन पंहिंजे पीउ जो कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो। पीउ खे दफ़नाए मथां डंगर ॾेई वापसि आयो। पोइ पाण वटि टी जो वग़ैरह थींदो आहे, अहिड़े हिसाब सां हिन खे जेको ॾुख करिणो हो सो कयईं। हीउ जॾहिं कफ़न दफ़न ॾुख मां फ़ारिग़ थियो, मतिलबु तॾहिं मां फ़ारिग़ थियो, हिन ॾिठो त हाणे हिते रहण महिल आहे। हर को माण्हू मूंखे सुञाणे थो। हाणे जेकॾहिं आऊं ठगी टोड़ी कंदुसि त माण्हू मूंखे बादर हणंदा, कमकार त मूंखां पुॼे ई कोन थो। हाणे छो न वञी कंहिं ॿिए बादशाही में कंहिं ॿिए इलाइक़े में वञी ठगियूं टोड़ियूं कजनि। हिन ॾिठो त हाणे हिते रहण महिल आहे, हर को माण्हू मूंखे सुञाणे थो। हाणे हितां निकिरी वञे, छाकाणि त घर में त बिस्मिल्लाह लॻी पई हुई। हिन साईं रूमाल कंध ते रखी हुरींदो हकलींदो वेला वक़्तु काटींदे अॻियां आयो त टे हमरा हिन खे फिरी आया। हिन चयो भाऊ केरु आयो, केॾां था वञो, धंधो कहिड़ो कंदा आहियो? उन्हनि टिनि हमराहनि चयो असां आहियूं ठग, सो असां माण्हू फुरंदा आहियूं, तोखे फुरण आया आहियूं। हिन ॾिठो त हाणे हीअ कंजर टे आहिनि, हाणे अहिड़ो अटकल कजे न त हीअ कंजर वाक़ई मूंखे फुरे वठंदा। हिन चयो भाऊ ख़बरूं चारूं ख़ैर जूं, तव्हां वाक़ई जेकॾहिं ठग आहियो त तव्हां वेही मूंसां ॻाल्हियूं कयो। ठग हमेशह ॻाल्हियुनि ज़रिए फुरंदा आहियो, हूअं त सीना ज़ोरी थींदी। तव्हां जेकॾहिं वाक़ई ठग आहियो त तव्हां वेही मूंसां ॻाल्हियूं कयो। पोइ जेकॾहिं तव्हां ॻाल्हियुनि में मूंखे मारे विया आहियो त सही, न त ईअं त मां तव्हांखे फुरण कोन ॾींदुसि, ऐं पाण ठग आहियां। उन्हनि टिनि ठगनि चयो अदा हाणे ॻाल्हि मंज़ूरु आहे, हाणे अची शर्त पाण था रखूं। अदा कहिड़ी शर्त था रखूं? हिन चयो भाऊ पाण ॿई हिक ॿिए खे अहिड़ा ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं, जंहिंजी ॻाल्हि कूड़ी की उहो 500 रुपया भरे ॾींदो। हाणे तूं असांजी ॻाल्हि कूड़ी की त तूं 500 रुपया भरे ॾींदे, जेकॾहिं असां तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी कयोसीं त असां 500 रुपया भरे ॾींदासीं। हिननि जो शर्त अहिड़े हिसाब सां रखियलु हो, जंहिंजी ॻाल्हि कूड़ी कई त 500 रुपया भरे ॾींदो। हिन चयो अदा मूंखे ॻाल्हि मंज़ूरु आहे, हाणे तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो। हाणे साईं उन्हनि टिनि ठगनि मां हिकिड़े पंहिंजी ॻाल्हि शुरू कई। चईं भाऊ मूं वटि हिकिड़ी गॾु आहे, उहो इंसान वांगुरु ॻाल्हाईंदो आहे, ऐं उन सां ॻाल्हाईंदो आहियां। उन सां गॾोगॾु गॾा उॾामींदो बि आहे, गॾा जहाज़ वांगुरु उॾामंदो आहे, ऐं उन ते चढ़ी पूरे दुनिया जो सैर करे वापसि अची ईंदो आहियां। सो इहो ॿुधा इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी? हिन चयो भाउ तुंहिंजी ॻाल्हि बि सची, तूं बि सच थो ॻाल्हाईं। हाणे दा तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधा। हिन उन्हनि ठगनि जे ॿिए साथी खे चयो, चईं दा हाणे तूं पंहिंजी ॻाल्हि खण। हाणे साईं ॿिए ठग पंहिंजी ॻाल्हि कयईं। चईं भाऊ ॿिया ख़बरूं चारूं ख़ैर जूं, ऐं अचां पियो त बादशाह जे शाही महलात जे भरिसां बादशाह जी कुती मुअल हुई। हिन जो पेट सुॼियल हो, मतिलबु त बादशाह जी कुती जो पेट सुॼियल हो। मूंखे पक थी त हिन में दुनिया आहे। मूं वटि चाकू हो, देरि ई न कयुमि
उते जो पेट चिरियुमि, छा ॾिसां त उते रंग लॻा पिया आहिनि। उते त सईं दुना हुई। आउं खज़ानो खणण में शुरू थियुसि, एतिरे में ॿियनि माण्हुनि खे अची ख़बर पइजी वियो। उहे बि अची पहुता। पोइ त सईं हर को माण्हू भरियूं भरियूं खणी रवाना थी विया। सो हाणे ॿुधा इहा ॻाल्हि सची या कूड़ी। हिन चयो भाउ तुंहिंजी ॻाल्हि बि सची, तूं बि सच थो ॻाल्हाईं। हाणे साईं कीअं चवे त तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी आहे, जेकॾहिं ईअं चवे त इनखे 500 रुपया भरे ॾियणा पवंदा। हिननि जो शर्त ॿेड़े हिसाब सां रखियलु हो, जंहिंजी ॻाल्हि कूड़ी कई उहो 500 रुपया भरे ॾींदो। आदा टियां तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधा। हिन टे ठग खे चयो, चईं त हाणे तूं पंहिंजी ॻाल्हि खण। हाणे साईं टे ठग पंहिंजी ॻाल्हि शुरू कई। चईं भाऊ ख़बरूं चारूं ख़ैर जूं, ताज़ो ई अंग्रेज़नि सां जेका जंग लॻी उन में 2 मुल्क आज़ादु थिया। असां मुस्लमाननि खे पाकिस्तान मिली वियो ऐं हिंदुनि खे हिंदुस्तान मिली वियो। अची साईं अंग्रेज़नि सां जंग लॻी, अंग्रेज़नि 2 मुल्क आज़ादु करे छॾिया, हिंदुनि खे हिंदुस्तान ॾिनूं, असां मुस्लमाननि खे पाकिस्तान ॾिनूं। पहिरां ही मुल्क हिकिड़ो ई हो जंहिंमें अंग्रेज़नि जो कब्ज़ो हो। असांखे जॾहिं ख़बर पइजी वियो त असां हिंदुस्तान वेठल आहियूं, मतिलबु त हिंदुनि जे मुल्क में वेठल आहियूं, त असां ओॾां पंहिंजो लॾो खणी पंहिंजे मुल्क पिया अचूं, मतिलबु त पाकिस्तान पिया अचूं। असां वटि हिकिड़ो वॾो पाॾो हो, उन में असां पंहिंजो लॾो कयोसीं। साईं अञा ताणी इहा ॻाल्हि मशहूरु आहे त लॾो पाॾे ते आहे, सो ॻाल्हि उतां मशहूरु थी। हंचो असां वटि हिकिड़ो वॾो पाॾो हो, उन में असांजा 400-500 माण्हू असां जेको आहे त सवार थियोसीं। असां पंहिंजा साईं ट्रेन टपण लॾो उन में रखी सभई उन में सवार थी वियासीं। असां अचूं पिया त वाट में हिकिड़े अंग्रेज़ जे फ़ौजी असांखे ॾिसी वरितो। उन साईं निभागे कंजर बंदूक जो गोली जो ठका करायो पाॾे ते, पाॾो हेठि किरी पियो। उन में जेके असांजा मिट माइट 400-500 माण्हू ऐं लॾो असांजो सवार हो, साईं पाॾे खे जॾहिं गोली लॻी पियो त पाॾो हेठि ज़मीन ते किरी पियो। पाॾो हिकिड़ो उबासी बि न ॾिनो, उते किरी पियो ऐं उन में असांजा जेके मिट माइट सुवार हुआ सो सभई उन जे हेठां अची सभई मरी विया। असां हे टई बची हींअर ई वञूं था। हाणे ॿुधा इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी। हिन चयो भाउ तुंहिंजी ॻाल्हि बि सची, तूं बि सच थो ॻाल्हाईं। हिननि टिनि ठगनि दिलि में ख़्यालु कयो त हीअ कंहिं सफ़ा को पहिरें जोड़ जो हरामी आहे, जो असां टिननि जी ॻाल्हि खे सची करे वेठो आहे। हिननि जो शर्त बि साईं अहिड़ो रखियलु हो, जंहिंजी ॻाल्हि कूड़ी कई उहो 500 रुपया भरे ॾींदो, न त बसि ॻाल्हि ई ख़तमु। हाणे छॾियो हुन ॻाल्हियुनि खे, वठूं था काठेर जे पुट। उन कंजर हिननि टिननि ठगनि सां कहिड़ी वेदन कई। हाणे साईं हिननि टिननि ठगनि काठेर जे पुट खे चईं त हाणे तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधा। काठेर जे पुट चयो ॻाल्हि जा सका। जंहिं पाॾे जी ॻाल्हि कई उनखे गले मां वठे 2-3 कननि वारा थप ॾेई चईं कंजरो तव्हां त मुंहिंजे पीउ जा कातिल आहियो, हलो त बादशाह वटि मूंखे फ़ैसिलो ॾियो। हिननि जा अची काकड़ा सुकी विया, अची परेशान थी विया, अची वाइड़ा थी विया त हिन जे पीउ जा कातिल असां वरी कीअं। हिननि चयो तुंहिंजे पीउ जा कातिल असां वरी कीअं आहियूं। हाणे साईं काठेर जे पुट हिननि खे चईं 2-3 ॾींहं पहिरां असांजे घर में चोर घिड़ी पिया। जंहिं पाॾे जी ॻाल्हि तव्हां हींअर कई आहे उहो त पाॾो मुंहिंजो हो। तव्हां मुंहिंजे पीउ खे मारे पाॾो चोरी करे विया आहियो। 2-3 ॾींहं पहिरां असांजे घर में चोर घिड़ी पिया, उन मुंहिंजे पीउ खे मारे पाॾो काए विया आहिनि। ऐं पंहिंजे पीउ जे कातिलनि जे तलाश में निकितलु हुउसि। चङो तव्हां मूंखे हिते लभी विया आहियो, हाणे हलो त बादशाह वटि मूंखे फ़ैसिलो ॾियो। इहे टिननि ठगनि दिलि में ख़्यालु कयो त हीअ कंहिं सफ़ा को पहिरें जोड़ जो हरामी निकितो। हाणे जेकॾहिं चऊं था त ॻाल्हि कूड़ी 500 रुपया भरे ॾियणा पवंदा, जेकॾहिं चऊं था त ॻाल्हि आहे सची त हिनखे हिन जे पीउ जो खून भरे ॾियणो पवंदो। हीअ अची परेशान थी विया, हिननि जा अची काकड़ा सुकी विया त हाणे हिनखे कहिड़ो वरंदी ॾियूं। हिननि टिननि ठगनि काठेर जे पुट खे चईं त हाणे तूं असांखे सलाह करण जो मौक़ो ॾिजे, असां सलाह करे तोखे था ॿुधायूं। हीअ सही 3 ॼणा निकिता। हिननि टिननि चयो असां पंहिंजे ॻाल्हि में फाण पाता आहियूं, हीअ कंहिं सफ़ा को पहिरें जोड़ जो हरामी निकितो। हाणे जेकॾहिं बादशाह वटि ॻाल्हि पहुती त बादशाह असांखे अलाए कहिड़ो सज़ा ॾींदो। असांखे त जीरे गॾा जे खल में जेको आहे त वेड़े सिबराए छॾींदो, असांजे खल में पोइ जी दंज़ी भराए छॾींदो। असां पंहिंजे ॻाल्हि में पाण फाता आहियूं, हीअ कंजर पहिरें जोड़ जो हरामी निकितो। हाणे चङो ईअं आहे त हिनखे चऊं था त ॻाल्हि आहे तुंहिंजी कूड़ी, भला 500 रुपया ॾेई हिन खां पंहिंजो जिंदु आज़ादु करायूं। जेकॾहिं बादशाह वटि ॻाल्हि पहुती त बादशाह असांखे फांसी ॾेई छॾींदो। हिननि टिननि ठगनि इहो सलाह करे हिन वटि आया। हिनखे चऊं अदा तुंहिंजी ॻाल्हि आहे कूड़ी। हिन चयो भाउ मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी आहे त 500 रुपया ॾियो, तव्हां शर्त हाराई। हिन साईं
हिननि खां 500 रुपया वठी ॿिए बादशाही में ठका ॾिनो। हिननि साईं पाॾे जे गुई जहिड़ो शिकिल करे रवाना थी विया। हाणे साईं हीउ कंजर होरींदो अकलींदो वेला वक़्तु काटींदो खाईंदो पींदो हिकिड़ी ॿिए बादशाही में वञी ठका ॾिनी। उते हिन कंजर रण ॿारे चढ़ियो। इहा ॻाल्हि वञी बादशाह जे कननि ताणी पहुती। बादशाह खे वञी माण्हुनि ॿुधायो त बादशाह सलामत तव्हांजे बादशाही में हिकिड़ो ठग अची लथो आहे। कंजर ठगी में एॾो त माहिर आहे, एॾो कंजर हरामी आहे, ठगी करे ईअं गुम थी वञे थो जीअं गॾा जे मथे मां सिंग गुम थी वञनि। हाणे इन खे पकड़ाए असांजी जिंद आज़ादु करायो। बाक़ी कंजर एॾो हरामी आहे, असांजे पोयां ॿाह ॿारे छॾियईं, असांखे तपाए छॾियईं। बादशाह खे जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वियो, बादशाह पंहिंजे वज़ीर सां सलाह कई। वज़ीर खे चई, वज़ीर इन कंजर खे पकड़े मूं वटि पेश कयो, आउं हुनजे खल में बोझ जी दंज़ी भराए छॾियां। कंजर आयो किथां, कहिड़े बादशाही खां आयो आहे, इन खे पकड़े मूं वटि पेश कयो। वज़ीर खे चई, वज़ीर पूरे बादशाही में ऐलान करा, जेको इन खे पकड़ींदो आउं उनखे इनाम ॾींदुसि। वज़ीर साईं हिकिड़ो दौल खणी मंगणहार खे ॾिनी, चइबो त पूरे बादशाही में ऐलान करा त बादशाह सलाम जो हुकुम आहे, जेको इन ठग खे झलींदो आउं उनखे सुठो इनाम ॾींदुसि। साईं इनाम जे लालच में माण्हुनि अची वॾा वस कया, लेकिन हीउ कंजर कंहिंजे पकड़नि में न अचे। माण्हुनि वञी बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत हीउ कंजर एॾो त हरामी आहे जो असांजे पकड़नि खां ॻाल्हि ॻरी आहे। हाणे तव्हां का पंहिंजे वज़ीर सां जेको आहे त सलाह मशवरो करे हिन खे पकड़ण लाइ का तजवीज़ कयो। बादशाह खे जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वियो त हिन पंहिंजे वज़ीर सां सलाह कई। वज़ीर खे चई, हाणे छा कयूं, हिन खे केरु झलींदो? वज़ीर चयो त बादशाह सलामत हाणे हिन खे पकड़ण लाइ असां शाम जो दरबार लॻाईंदासीं। शाम जो आउं पूरे बादशाही में ढंढोरो पिटींदुसि, सॼे बादशाही में ऐलान कराईंदुसि त अॼु बादशाह सलामत जो दरबार आहे। सभई माण्हू अची पेश थियो, पोइ उते सभिनि सां सलाह करे पोइ ई को तजवीज़ कढी वठंदासीं। वज़ीर साईं साॻे नमूने सां ढंढोरो फिटे छॾियईं त बादशाह सलामत जो हुकुम आहे, सभई माण्हू अॼु दरबार में अचो, उन ठग खे पकड़ण लाइ बादशाह सलामत को हुकुम ॾींदो। सभई अची पेश थियो, जेको न ईंदो उनखे बादशाह फांसी ॾियारे छॾींदो, मतिलबु त उनजे खल में बोझ जी दंज़ी भराए छॾींदो। सभई अची हाज़ुर थियो। हाणे साईं बादशाह जो हुकुम ॿुधी सभई अची बादशाह जे दरबार में गॾु थिया। तंहिं ते बादशाह चयो, हिन ठग खे केरु झलींदो आउं उनखे इनाम ॾींदुसि। बादशाह जा के 4 सिपाही जेके मूं वांगुरु तकड़ा हुआ, उहे उथी अची बीठा। बादशाह खे चयूं, जींदा क़िबला असां हिन ठग खे पकड़े वठंदासीं। बादशाह चयो, तव्हां ठग खे कीअं पकड़ंदो? हिननि चयो, बादशाह सलामत असां राति जो पहरो ॾींदासीं। ठग हमेशह लालची हूंदो आहे, जॾहिं हीउ राति जो शहर जो रुख कंदो त असां हिन खे पकड़े वठंदासीं। इहा का वॾी ॻाल्हि त कोन्हे, असां हिन खे ईअं पकड़े वठंदासीं जीअं माण्हू चांहि मां पापो कढी, अहिड़े हिसाब सां असां हिन ठग खे पकड़े वठंदासीं। बादशाह खे इहा ॻाल्हि ॾाढी वणी वई, सो हिन इजाज़त ॾिनो त तव्हां वञी राति जो पहरो ॾियो ऐं ठग पकड़े मूं वटि खणी अचो, तव्हां उनजे खल में बोझ जी दंज़ी भराए छॾियां। हाणे साईं इहा ॻाल्हि जंहिं शख़्स खे हिन 50 रुपया ॾेई मोकिलियो, मतिलबु त काठेर जे पुट जंहिं हमरा खे 50 रुपया ॾेई मोकिलियो त बादशाह जे दरबार में जेका ॻाल्हि थिए सो अची तूं मूंखे ॿुधाइजांइ। हिन अची ठग खे ॿुधायो, हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे, अॼु राति तोखे बादशाह जा 4 सिपाही पकड़ण लाइ ईंदा, हाणे पंहिंजो होशियारी पाण कजांइ। इहा ॻाल्हि ॿुधी हिन कंजर छा कयो जो शराब आफ़ीम अटो मिलाए 4 लॾूं तयारु कयईं। हिन शराब आफ़ीम खंड अटो मिलाए जेको आहे त 4 लॾूं तयारु करे पोइ कपिड़ा लाहे लंगूटी ॿधी फ़क़ीरनि जी सूरत अख़्तियार करे, मतिलबु त हिन लंगूटी ॿधी नकली ॾाढ़ूं मुछूं हणी जेको आहे त पाकी तेल होको खणी विच बाज़ार में दुई दुकाई वञी वेही रहियो। हाणे दुई उन जे करे दुकाई त जेका रातूं हुआ सो सियारे जा हुआ। हिन खे पको त हिननि खे सी लॻंदो, ज़रूरु मूं वटि ईंदा, सो हिन विच बाज़ार में दुई दुकाए वञी वेही रहियो। हाणे साईं सिज लथो सिपाही बची निर्वार थिया, हेॾां होॾां घुमंदा वतन, फ़क़ीर वटां हुको बि छिकंदा वतन, चकर हणंदा वतन। हाणे हिननि जे ख़्याल में त हिकिड़ो फ़क़ीर आहे, अलाह सिफ़त फ़क़ीर आहे, जेको को मुसाफ़िर हूंदो राति जे वॻड़े में अची दुई दुकाई हिते वेठल आहे। हाणे बादशाह जे सिपाहियुनि खे इहा त ख़बर ई कोन्हे।
त जंहिंखे असां फ़क़ीर था सम्झूं उहो त ठग आहे। इन्हनि खे इन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे। सो फ़क़ीर खां पुछा कयूं, ॾे हाल वाल फ़क़ीर किथां ऐं किथां पियो अचीं? फ़क़ीर चयो भाउ मुसाफ़िर आहियां, सो राति पइजी वियो, इन जे करे हिते धूई दुकाए वेही रहियुसि। सियारे जा रातूं आहिनि, हिकिड़ो पीर सन, हाणे किथे वेही सफ़र करे सघां। वरी फ़क़ीर हाणे ॼाणे वारी हिननि खां पुछा करणु लॻो, तव्हां छाजे करे पहिरो था ॾियो? तंहिं ते हिननि सॼी ॻाल्हि ॿुधायो, हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे। बादशाह जे मुल्क में हिकिड़ो ठग अची लथो आहे, कंजर एॾो त हरामी आहे जो कंहिंखे पकड़णु नथो ॾिए, सो असां उनजे पकड़ण लाइ पहिरो था ॾियूं। हू कंजर एॾो हरामी आहे, ईअं ठगी करे गुम थी वञे थो जीअं गॾा जे मथे मां सिंग गुम थी वञनि, अहिड़े हिसाब सां हीउ कंजर गुम थी वञे थो। सो बादशाह जो हुकुम आहे असां उनखे पकड़े बादशाह जे दरबार में पेश करिणो आहे, असां उनजे करे पहिरो था ॾियूं। हिन चयो भाउ इहा त सुठी ॻाल्हि आहे जो तव्हां ठग खे पकड़ियो, इहो कंजर वाक़ई हरामी आहे। इनखे जेकॾहिं तव्हां पकड़ियो त मूंखे बकल कजो, तव्हां पंहिंजे हथनि जी खार लाइ आहियां। हिन कंजर अहिड़े हिसाब सां हिननि सां ॻाल्हियूं कयूं, हिननि खे इन ॻाल्हि जी का सुध ई न पई। हाणे साईं हिननि सॼी राति पहिरो ॾिनो, उते अची हिननि खे बुख अची तपायो, हिकिड़ा सियारे जा रातूं, ॿियो अची हिननि खे बुख अची तपायो। तंहिं ते फ़क़ीर चयो मूंॾे बादशाह खे लॾूं मोकिलिया आहिनि, जेकॾहिं तव्हांखे बुख लॻी आहे, कुझु मूं खाधा आहिनि, कुझु अञा पिया आहिनि, जेकॾहिं खाइणो हुजे त मूंखे ॿुधायो। उते साईं हिननि खे मुफ़्त जा लॾूं मिलनि, ॿियो हिननि खे छा घुरिजे? तंहिं ते हिननि फ़क़ीर खे चयो, फ़क़ीर इहा लॾूं असांखे ॾे त कुझु खाई पेट भरियूं, असांखे त बुख अची तपायो आहे। हिन फ़क़ीर खां लॾूं वठी अञा खाधो मस्तु अची नशे जा घीरट चढ़नि, बसि उन महिल हिक ॿिए मथां ऊंधा थी किरंदा विया। हाणे साईं हिन कंजर छा कयो जो चइननि जा कपिड़ा लाहे, मतिलबु त बादशाह जा जेके चारई सिपाही पहिरों पिया ॾियनि उन्हनि जा कपिड़ा लाहे, ॾाढ़ी मुछूं भिरूं कूड़े हिननि जे मुंहं में तेल हणी, टिकण में हिन जेको आहे त हिननि खे कारो डांबर करे उथी हलियो। सुबुह जो माण्हू न अची ॾिसनि, मतिलबु सुबुह जो जेके घुमंदा अचनि हिननि खे ॾिसनि त मार लट हिते त वॾो मज़ो लॻो पियो आहे। डोड़ी वञी बादशाह खे इतला कयूं, बादशाह सलाम हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे, बादशाह तुंहिंजे सिपाहियुनि सां हीअं जुट करे वियो, सो हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे, अची पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। हाणे साईं वज़ीर अची हिननि खे होश में आणे बादशाह जे दरबार में वठी आयो। बादशाह हिननि खां अहवाल पुछा कयो, तंहिं ते हिननि सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधायूं। बादशाह सलामत हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे, हीउ कंजर अहिड़े हिसाब सां असां सां ठगी करे वियो। बादशाह चयो कारो थो मुंहुं, मां तव्हांखे ठग खे पकड़ण लाइ मोकिलियुमि, तव्हां सां त ठग कुते जहिड़ी अशर करे छॾी। हाणे साईं सभई माण्हू बादशाह जे हुकुम ते अची बादशाह जे दरबार में गॾु थिया। तंहिं ते बादशाह चयो हाणे हिन ठग खे केरु झलींदो? एतिरे में मलूकड़ी मालण जेका गुल खणी बादशाह खे ॾियणु आई, साहब बादशाह जे दरबार में वेठल हुई। हिन बादशाह जे ॻाल्हि ॿुधी बादशाह खे चयो, बादशाह सलामत आऊं अकेले उन चोर खे झलींदुसि, पर शर्त इहो आहे त कंहिं वॾे इनाम जो ऐलान कर, तां उनखे पकड़े ॾींदुसि तव्हांखे। बादशाह चयो मालण खे तूं ठग खे कीअं झलींदे? तंहिं ते मालण चयो बादशाह सलामत हाणे तूं पंहिंजे वज़ीर जे मार्फत में सॼे बादशाही में ऐलान करा त जेकॾहिं ठग वाक़ई सूर्य आहे, एॾो ठग आहे त मुंहिंजे फलाणे बाग में अची मुंहिंजे मालण सां मिली वञे ऐं पंहिंजो इनाम बि वठी वञे, तां उनखे सलाम कंदुसि। तूं पंहिंजे वज़ीर जे मार्फत इहो ऐलान करा, पोइ ठग लाज़मी ईंदो मूं वटि। जॾहिं मूं वटि आयो तां उनखे ॿियनि जी जरी ॾेई पाणे झले वठंदुसि। बादशाह खे इहा ॻाल्हि ॾाढी वणी वई, सो मालण जी ॻाल्हि बादशाह खे वणी वियो। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल करे पंहिंजे वज़ीर जे मार्फत ऐलान करायो त जेकॾहिं ठग वाक़ई सूर्य आहे त मुंहिंजे फलाणे बाग में वञी मुंहिंजे मालण सां मिली अचे ऐं पंहिंजो इनाम बि वठी वञे। हाणे साईं इहा सॼी ॻाल्हि जंहिं शख़्स खे काठेर जे पुटु ठग 50 रुपया ॾेई मोकिलियो, उन ॿुधी काठेर जे पुटु ठग खे वञी ॿुधाई, हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजो कमु आहे तोखे ॿुधाइणु, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे साईं हिन कंजर मालण सां मिलण जो पको इरादो करे छॾियो, चई छा बि थी वञे ॾिसां थो इहा मालण थींदी केरु आहे जेको मूंखे झलींदो।
हिन कंजर छा कयो जो अधु राति जो बाग़ ॾांहुं रवानो थियो। उते ॾिसे त मालाण बाग़ में पियो घुमे फिरे। हिन वधी वञी सलाम वरायो, अदा सलाम वालेकुम, अदा वालेकुम सलाम। मालाण खे पक थी वियो, सम्झी वियो त हीउ ठग आहे, हाणे मूंखां केॾे वेंदो। सो ही घुमंदा फिरंदा जॾहिं खूह वटि आया तॾहिं ठग 5-10 क़दम पोइते वञी बीठो। मालाण पुछा कयोसि छो? तॾहिं हिन ॿोली बदिलाए चयो, असांजे मुल्क में अहिड़ी शइ मूं कॾहिं कान ॾिठी आहे, असांजे मुल्क में अहिड़ी शइ मूं कॾहिं कान ॾिठी आहे। मालाण वीचारी सचपुच हिन जे फरे में अची वियो, सम्झई त हीउ सच थो चए। पक सां शायदि हिन अहिड़ो खूह न ॾिठो आहे, तॾहिं वक़्तु गुज़ारण लाइ चयईं त असीं हिन खे खूह चवंदा आहियूं ऐं उन मां हिन बाग़ खे पाणी ॾींदा आहियूं। उते ही कंजर ॿीहर अज में पइजी वियो। हाणे ॼाणी वाणी कंजर अज में पइजी वियो। चयईं भला भाऊ मूंखे ॿुधा हिन मां पाणी कीअं कढंदा आहियो? मूंखे हिन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे, असांजे मुल्क में त अहिड़ी शइ मूं कॾहिं न आहे ॾिठी। मालाण चयुसि हीउ जेको नार आहे उन में ढॻो जोटींदा आहियूं, पोइ ही चक्रियूं गोल फिरंदियूं आहिनि, हीउ ढींगो बि फिरंदो आहे, तॾहिं ही लोटा खूह में भरिजी निकिरंदा आहिनि ऐं पाणी पहाड़ मां थींदो नेसर मां वही अची हिन अॾ में पवंदो आहे, जितां पोइ सॼे बाग़ खे पाणी मिलंदो आहे। मालाण दिलि में सम्झो इजो तो सुबुह थिए तेसि तक ताणी हिन खे ॻाल्हियुनि में विंदरायां, पर हीउ बि को अड़ा ठॻो, सो किथां तो हिन खे संवत ॾे। हाणे सही हिन कंजर मालाण खे चयो भला भाऊ तूं ॾांद वांगुरु हिन नार में जोटरी वेही ॾेखार त आऊं बखियुनि सां ॾिसां हिन नार मां कीअं थो पाणी निकिरे। मालाण ख़्यालु कयो भला हुते बि कुझु वक़्तु गुज़री वञे जेसि तक ताणी सुबुह थी वञे। सो हिन खे चयईं भला भाऊ चङो तूं मूंखे हिन पंजारी में जोट ऐं मुंहिंजे अखियुनि ते हीउ कोपा ॿध त आऊं हिन नार में तोखे वेही ॾेखारियां। हिन कंजर छा कयो जो मालाण खे पंजारी में सोगो ॿधी संदसि अखियुनि ते कोपा चाढ़े लकुण खणी हलणु लॻो। हाणे सही उते हिन कंजर छा कयो थोरे देरि खां पोइ कखनि जो मुंहुं ठाहे मालाण जे बूथ में विझी हिन खे ॾाढी ॿियाननि जी ॼरी ॾेई 2-3 पुठाणनि वारा हिन खे थलड़ हणी मोटी अची पंहिंजे घर सुम्ही रहियो। मालाण सुबुह ताईं उते कंहिंजे दो रहियो। वरी सुबुह जो माण्हुनि अची पंजारी ॻिची मां कढियुसि। वञी बादशाह खे ॿुधायूं त बादशाह सलामत तुंहिंजे मालाण सां ठग कुते जहिड़ी अशर करे वियो। बादशाह इहो ॿुधी हैरान थी वियो, अची मालाण खां सॼी ॻाल्हि पुछा कयईं। मालाण हिन खे सॼी ॻाल्हि करे ॿुधायो। हाणे सही बादशाह पंहिंजे वज़ीर सां सलाह कयईं। वज़ीर खे चयईं हाणे हिन ठग खे केरु झलींदो? तंहिं ते वज़ीर बादशाह खे चयो बादशाह सलामत गुस्ताखी जी माफ़ी ॾे, हाणे इन ठग खे झलणु असांजे वस में कोन्हे। इहो कंजर एॾो हरामी आहे, ठगी करे ईअं गुम थी वञे थो जीअं गॾा जे मथे मां सिंग गुम थी वञनि, कंजर ईअं गुम थी वञे थो। इन खे पकड़णु असांजे वस में कोन्हे। हाणे बहितर आहे त तव्हां पंहिंजे वॾोर धीउ हिन खे परणाए ॾियो, अधु बादशाही ॾियो। इन ऐलान खां पोइ ठग तव्हांजे पासे ईंदो। इन नमूने सां ठग खे पंहिंजो करे छॾियो, न त इहो कंजर हिन बादशाही में रण ॿारे छॾींदो। हिन खे झलणु असांजे वस में कोन्हे। तंहिं ते बादशाह वज़ीर जी सलाह मञी ऐलान करायो त इहो ठग मूं वटि अचे, ऐं हिन खे पंहिंजो वॾोर धीउ बि परणाए ॾींदुसि, अधु बादशाही बि ॾींदुसि। इहो ऐलान ॿुधी ठग सिधो बादशाह जे दरबार में आयो। बादशाह खे अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत आऊं तव्हांजे ख़िदमत में हाज़ुरु। हाणे जेकॾहिं तव्हां सज़ा ॾियण बि चाहियो था त आऊं हाज़ुरु आहियां। तंहिं ते बादशाह पंहिंजे वाइदे मूजिबि पंहिंजो वॾोर धीउ बि परणाए हिन खे ॾिनई ऐं काठेर जे पुट खे अधु बादशाही ॾिनी। इन नमूने सां उते कंजरियूं कुसचनि पियूं त ॿकरियूं नचनि पियूं। काठेर जे पुट ठग जी शादी बादशाह जे धीउ सां थी। बादशाह जे मरण खां पोइ सॼी बादशाही हिन जे हवाले थी। कल्ह ॾिठा हुआसीं त सभई ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। इते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे आल कंदा। उन सां गॾोगॾु फ़क़ीर ढोलियो ख़ान मरीजा कहाणियूं बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहिनि। इन जे बारे में रायो पंहिंजी कमेंट कंदा त जीअं असां उन जा कहाणी बहितरीनु अंदाज़ में तव्हांखे पेश करे ॾियूं। ऐं दोस्तों काफ़ी वक़्त खां
जेको आहे त मूंखे टाइम न पियो मिले, इन जे करे पंहिंजे वॉइस में का बि कहाणी रिकॉर्ड न पियो थी सघे। इन जे करे फ़क़ीर ढोलियो ख़ान मरी जा कहाणी मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड आहिनि। उनजो बहितरीनु आवाज़ में तव्हां उनजा कहाणी ॿुधी सघो था। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।